Audio Jungle. Audio Jungle. कंधरा जे किड्स यूनिवर्सिटी स्कूल में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मिलाद मुनक़िद कयो वियो ऐं आका दो जहान प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेपनाह मोहब्बत जो इज़हार कयो वियो, जंहिंमें स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि नाते रसूल मक़बूल पढ़ियूं ऐं तक़रीरूं करे नबी पाक जन जो शान बयानु कयो ऐं उन जी ज़िंदगीअ जा मौजिज़ात बयानु कया। मिलाद में महिमानी ख़ासि तौर शिरकत कंदड़ प्रेस क्लब ऐवान सहाफ़त कंधरा जो सदर आसिफ अली जागराणीअ खे सिंध जी सोकड़ी अजरक जो तोहफ़ो पिणु पेश कयो वियो, जंहिं बैदि सुठियूं नातियूं ऐं तक़रीरूं कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में आयल महिमानी ख़ासि नक़द इनाम पिणु ॾिना। होॾा महिमानी ख़ासि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा आख़िरी नबी ऐं ॿिन्ही जहान लाइ रहमत बणिजी आया। उन्हनि स्कूली शागिर्दनि सां मुख़ातिब थींदे वधीक चयो त ॿार मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। हिननि जी सुठी तइलीम करण सां ई असांजो मुल्क ऐं क़ौम तरक़ी कंदी। मिलाद में स्कूली ॿारनि उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई ऐं हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा जा नारा गूंजी रहिया हुआ। Audio Jungle. Audio Jungle.